بسم اللہ الرحمن الرحیم الحمد للہ رب العالمین والعاقبۃ للمتقین والصلاة والسلام علی سید الانبیاء والمرسلین وعلی آلہ الطیبین واصحابہ الطاہرین اجمعین اما بعد فاعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم یا ایہا الذین آمنوا استعینوا بالصبر والصلاة ان اللہ مع الصابرین صدق اللہ العلی العظیم قال اللہ تبارک وتعالی فی شان حبیبہ ان اللہ وملائکتہ یصلون علی النبی یا ایہا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما اللہم صل وسلم وبارک علی سیدنا و مولانا محمد صاحب الوجہ الانور والجبین الازہر صلاة و سلاما علیک یا سیدی یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم۔ برادران اسلام، پیاری جماعت سگوری، ہن مبارک مہینے محرم الحرام میں حبیب کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی امت مصطفیٰ کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جے بچڑے سیدنا حضرت امام حسین عالی مقام رضی اللہ تعالی عنہ ان جے کربلا وارن جان نثارن جی عظمت کے سلام پیش کندیا جو انہن اسلام جی سربلندی جے لائے نہایت عظیم الشان قربانی ڈنی جو رہندی دنیا تائیں کیر بھی ان کے وسارے نہ تھو سگے۔ حضرت سیدنا امام عالی مقام امام حسین رضی اللہ تعالی عنہ سہنے علی المرتضی حیدر کرار امڑ سائن سیدہ خاتون جنت رضی اللہ تعالی عنہ جو فرزند ارجمندہ نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جو پیارو ڈوہٹرو اللہ تبارک و تعالی مصطفیٰ کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جے نسل مبارک کے سیدہ خاتون جنت رضی اللہ تعالی عنہ وٹائی ہلایو۔ ہوں عوام جو طریقہ کار یہ ہوا تو اللہ تبارک و تعالی کنجو بھی اولاد کنجو نسل مرد وٹا ہلائیں دعا پر مصطفیٰ کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی ذات بابرکات جا جے کے پہنجا فرزند آہن حقیقی اوہے چونکہ زندہ ہوجن ہا نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی ذات کھاں بعد میں انہن کے نبوت نہ ملے ہا تا دنیا چوے ہا تا بین نبیین سگورن کافی انبیاء کرام آہن جن جے اولاد میں جن جے فرزندن کے وری پوٹرن کے نبوت رب کریم عطا فرمائی، پر نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جے فرزندن میں نبوت نہ آئی، پر جے کہیں نبوت اچے ہا انہن وٹ تو رسول اللہ صلی اللہ علیہ وآلہ وسلم جے خاتم النبیین ہوجن تے حرف اچے ہا۔ اللہ تبارک و تعالی مصطفیٰ کریم کے آخری نبی بنایو، ان کھاں بعد میں کہیں بھی نبی سگورے جے اچن جی ضرورت کانھے کا۔ نبی کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم وہ آخری دین آخری شریعت کھنی آیو جہ میں انسانیت جی بھلائی جا سبھی سبق موجود آہن۔ اللہ تبارک و تعالی جے حبیب کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جی امت میں کہیں کھے بھی جے کہیں کہیں بھی شعبے میں کا بھلائی گھرجے
को चङो रस्तो दुनिया जी बि का भलाई हुजे, ख़्वाह आख़िरत जी का नेमत हुजे, पर जेकॾहिं कंहिंखे बि का भलाई मतलूब आहे त उन जे लाइ वाहिद रस्तो इहो ई आहे जेको अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में ज़िक्र फ़रमायो, लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसन लिमन कान यरजुल्लाह वल यौमल आख़िर। जेको बि आख़िरत जो ऐं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सां मुलाक़ात जो दीदार जो जेको बि ख़्वाहिशमंद आहे, रब करीम फ़रमायो उन्हनि जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ में ई सुहिणो नमूनो मौजूदु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी मुबारक ते अमल करे कंहिं बि शोबे सां उन जो ताल्लुक़ हुजे, रसूलुल्लाह जी ज़िंदगीअ में उन जे लाइ मिसाल ज़रूरु मौजूदु आहे। जेकॾहिं जंग जे मैदान में को सिपह सालार हुजे त उनखे बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ ते अमल करणो पवंदो, जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां वधीक को शुजा, को मर्द, को जवान मर्द जेको सिपह सालार थिए, मुस्तफ़ा करीम जी ज़ात खां वधीक को दुनिया में पैदा ई कोन थियो आहे। जेकॾहिं को उस्ताद आहे ऐं इन ये उस्तादियत वारे मनसब में जेके बि भलायूं बहितरियूं आहिनि उहे जेकॾहिं हुनखे मतलूब आहिनि त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खां वधीक को सुठो सुहिणो को उस्ताद दुनिया में आयो ई कोन्हे को। जेकॾहिं रहनुमा आहे कंहिं बि मामले जो, दुनिया जी का भलाई हुजे, उन में जेकॾहिं कंहिंखे बि को सबक़ हासिल करणो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिं तरीक़े सां तालीम ॾिनी, तरबियत कई, जंहिं तरीक़े सां हबीब करीम जी ज़ात पूरी काइनात में अॼु बि जेकॾहिं दुश्मन बि मौजूदु आहिनि, जेकॾहिं रसूलुल्लाह जी ज़ात ते जिन कलमू न बि पढ़ियो आहे, उहे ईसाई हुजनि, यहूदी हुजनि, पर जेकॾहिं पंहिंजे सही दिमाग़ सां केरु फ़ैसिलो करे थो त उन्हनि किताबनि में बि लिखी छॾियो आहे त जेको रहनुमाईअ वारो तरीक़ो ऐं हिदायत वारो जेको तरीक़ो मुस्तफ़ा करीम जी ज़ात ॾसियो, अहिड़ो सुहिणो तरीक़ो न अॻु में आयो आहे, न कोई ॿियो को ॾसींदो बाद में। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन उम्मत जे लाइ हिकिड़ा सुहिणा रहनुमा उसूल बनाया ऐं मां यकीन सां चवां थो त अॼु जे ज़माने में, अॻु में बि समय साल जेके गुज़री विया आहिनि, अॼु जे ज़माने में बि ऐं अॼु खां बाद में बि क़यामत ताईं सिर्फ़ु उन हिक उसूल ते जेकॾहिं हीअ उम्मत अमल करे त कॾहिं बि हीअ उम्मत परेशानीअ जो मुंहुं कान ॾिसंदी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ख़स्लतान मन कानता फी कतबहुल्लाहु शाकिरन व साबिरा। ॿ हिकिड़ियूं सुहिणियूं आदतूं आहिनि, जंहिंमें बि उहे ॿ आदतूं हूंदियूं, अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे शुक्रगुज़ार बानू बि लिखी छॾींदो आहे त सब्र करण वारो बि लिखी छॾींदो आहे। सिर्फ़ु ॿ आदतूं हुजनि त उहो बानू शुक्रगुज़ार बि आहे, सब्र कंदड़ बि आहे। शुक्र जो ऐं सब्र जो बदिलो छा आहे, उहा त ॻाल्हि करण खां ई घणी आहे। मूं ग़ालिबन अॻु में बि तव्हांजी ख़िदमत में इहा रिवायत पेश कई हुजे त वरी अर्ज़ु करे छॾियां। हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रदी अल्लाह ताला अन्हु, सुहिणे हुसैन रदी अल्लाह ताला अन्हु जो फ़र्ज़ंद अर्जुमंद हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रदी अल्लाह ताला अन्हु, जेको करबला जे मैदान में बीमार हुजण जे करे मैदान में वञी कोन सघियो ऐं उन ख़्वाहिश ज़बरदस्त पंहिंजी ज़ाहिर कई, पंहिंजे वालिद मुहतरम जे हुज़ूर में इहो अर्ज़ु कयो त क़िबला, अव्हां खां अॻु में मूंखे वञण ॾियो मैदान में,
पर इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़बर हुई त ही मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जो नसुल ही सैयद ज़ात जेका आहे जंहिंजे लाइ क़यामत ताईं हिन उम्मत जी भलाई उन्हीअ में रखियल आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जिन फरमाईंदा हुया उज़क्किरुकुमुल्लाह फ़ी अहल बैती उज़क्किरुकुमुल्लाह फ़ी अहल बैती औ कमा क़ाल अलैहि सलातु वस्सलाम, मां पंहिंजे अहले बैत में तव्हांखे अल्लाह जो ख़ौफ़ थो ॾियारियां। मुंहिंजे अहले बैत में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो हमेशह ख़ौफ़ रखंदा करियो। ऐं पाण करीमन फरमायो त ॿ शयूं मां तव्हां में छॾे थो वञा, उहे ॾाढियूं ॿई अहम तरीन अज़ीम तरीन आहिनि। जेसि ताईं बि उन्हनि खे मज़बूतीअ सां पकड़े रखंदव कॾहिं बि गुमराह कोन थींदव। हिकिड़ो आहे पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जिन फरमायो त किताबुल्लाह, अल्लाह जो क़ुरान करीम, इन्हीअ ते जेसि ताईं बि तव्हांजो अमल रहंदो, जेसि ताईं क़ुरान करीम जी तालीम हिन उम्मत में बाक़ी रहंदी त इहा उम्मत हमेशह हिदायत वारी हूंदी। अल्हम्दुलिल्लाह, दरगाह मुबारक ते क़ुरान करीम जी तालीम जो हिकिड़ो सुहिणो सिलसिलो शुरू आहे ऐं यको अल्हम्दुलिल्लाह इहो जारी वसारी आहे। हज़ारनि जे तादाद में आलिम हाफ़िज़ क़ारी उहे पैदा थियनि था ऐं उहे वरी वञी करे ॿियुनि जायुनि ते वञी करे दीन जी ख़िदमत कनि था। इहे इदारा क़ाइमु थियनि था जमायत जे ताउन सां। अल्हम्दुलिल्लाह, दरगाह मुबारक तां इहो दीनी तालीम जो सिलसिलो जेको हली रहियो आहे, अल्लाह तबारक व तआला जे फज़ल ऐं करम सां रोज़ बरोज़ उन में तरक़ी ऐं वधाउ थींदो वञे थो। त क़ुरान करीम जी तालीम उहो हिन उम्मत जो अहम तरीन हिकिड़ो ज़ख़ीरो आहे। जेसि ताईं बि हिन उम्मत में क़ुरान करीम जी तालीम रहंदी त यकीन ॼाणियो त हीअ उम्मत हिदायत ते आहे। अगरचे खोड़ माण्हू क़ुरान करीम खे शरीयत मुतहरा खे छॾे करे पंहिंजा पंहिंजा ख़्याल रखंदा आहिनि। काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि कि बिदअतुनि वारा तरीक़ा शुरू कंदा आहिनि, अजीब ग़रीब ख़राफ़ात दीन में पैदा करणु शुरू कंदा आहिनि, नयूं ॻाल्हियूं। अल्हम्दुलिल्लाह, दरगाह मुबारक जी तालीम जेका बाहिसा उहा इन्हनि सभिनी ख़राफ़ात खां मुबर्रा आहे। हितां हमेशह शरीयत जो ई सबक़ मिलंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जो बचड़ो असांजो मुर्शिद मुअज़्ज़म हज़रत इमामुल आरिफ़ीन सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन पाण फरमाईंदा हुया त माण्हू जेके आहिनि से मथां खां जीअं सिलसिलो शुरू कनि। नकुल मुबारक में त इहे लफ़्ज़ कुझु कोन हूंदा, मां पंहिंजी तशरीह सां इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झाइण जे लाइ अर्ज़ु कयां। शरीयत आहे, तरीक़त आहे, हक़ीक़त आहे, मारिफ़त आहे। इहे जेके सलूक जा जेके मदारिज आहिनि, जेके मंज़िलूं आहिनि सलूक जूं, त पाण फरमायूं त माण्हू शरीयत खे सुथण जो दर्जो ॾींदा आहिनि, पर अल्हम्दुलिल्लाह असां शरीयत खे पंहिंजी दिस्तार सम्झूं था। हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन शरीयत खे उहा अहमियत ॾिनी आहे। माण्हू काफ़ी अहिड़े अजीब ख़्याल जा हूंदा आहिनि, का दीन जी ॻाल्हि कर, शरीयत जी ॻाल्हि कर त चवंदा इहो मुलनि जो मसइलो आहे, इहे इन्हनि हथ जूं ॻाल्हियूं ठाहियूं आहिनि, मआज़ल्लाह सुम मआज़ल्लाह। अहिड़ो ख़्यालु शरीयत जे मुताबिक़ रखियो वेंदो आहे, शरीयत जे मुतालिक़ रखियो वेंदो आहे। पर हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन शरीयत खे एॾे अज़ीम मक़ाम ऐं मनसब ते फ़ाइज़ हुजण जे बावजूदु जो पाण इन्हनि समूरनि सलूक जा जेके बि मदारिज आहिनि उन्हनि सभिनी जा पाण कमाल जा साहिब एसि ताईं जो हज़रत रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जा जेके मुरीद आहिनि उहे बि वक़्त जा कामिल गौस कुतुब थी गुज़रिया आहिनि। इन जे बावजूदु बि पाण फरमाईंदा हुया त शरीयत खे असां दिस्तार सम्झूं था। त दिस्तार जी जेका अज़मत इज़्ज़त आहे लिबास में, उहा सभिनी खां मथां ई आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हीअ जी बरकत सां, हज़रत रोज़े धणीअ जे इन शरीयत खे अहमियत ॾियण जी बरकत सां
हमेशह हिन ई जाइ ते शरीयत जी उहा अहमियत रब करीम बरक़रार रखी आहे। अर्ज़ु कयमि पे त हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त क़यामत जे ॾींहुं अञा हिसाब किताब थियो कोन हूंदो, अॻु में ई रब करीम ऐलान फरमाईंदो त ऐन साबिरून, सब्र करण वारा किथे आहिनि। महशर जे मैदान में इहो ऐलान थींदो त सब्र वारा किथे आहिनि। पोइ उन्हनि मञा हिकिड़ी जमायत, पूरे महशर मां हिकिड़ी जमायत निकिरी ईंदी। अल्लाह सुब्हानहू व तआला जे तरफ़ां इहो ऐलान थींदो त सब्र वारनि खे चयो वञे त उहे हिसाब खां अॻु में सभई जन्नत में हलिया वञनि। उहा जमायत जॾहिं निकिरी वेंदी जन्नत जे तरफ़, मलाइक सॻोरा उन्हनि खे मिलंदा, केॾांहुं था वञो? उहे चवंदा त जन्नत जे तरफ़ वञी रहिया आहियूं। क़ब्ल अल हिसाब, हिसाब अञा थियो ई कोन्हे को, अॻु में ई जन्नत में। सुभान अल्लाह, केरु आहियो तव्हां? त उहे फरमाईंदा त असां सब्र वारी जमायत आहियूं। मलाइक सॻोरा चवंदा त जेकॾहिं तव्हां सब्र करण वारा आहियो त पोइ वाक़ई इन्हनि सां इहा महिरबानी थियणु घुरिजे जो उहे हिसाब खां अॻु में ई भले जन्नत में हलिया वञनि। सब्र ॿ क़िस्म आहे। हिकिड़ो हूंदो आहे सब्र जेके महारिम मआसिम आहिनि, जेके हराम कयल शयूं आहिनि, जेके गुनाह आहिनि, उन्हनि खे छॾियो वञे, इहो बि सब्र आहे। रब करीम शराब हराम कयो आहे, हिन शरीयत में शराब हराम आहे, उनखे छॾे ॾियणु इहो सब्र आहे। जुआ रब करीम हराम कई आहे, उनखे छॾे ॾियणु इहो सब्र आहे। ऐं व्याज जहिड़ी जेका लानत आहे उहा हराम आहे, उनखे छॾे ॾियणु बि सब्र आहे। त अर्ज़ु कयमि जेके बि हराम कयल शयूं आहिनि उन्हनि खे छॾे ॾियणु इहो सब्र आहे। ऐं ॿियो क़िस्म सब्र जो वरी उहो आहे त अल्लाह तबारक व तआला जा जेके हुकुम आहिनि, जेके इताअत आहिनि, जेके अल्लाह तबारक व तआला जूं जेके फ़रमान बरदारियूं आहिनि, माना करण जी सूरत में उहे अमल करणु, निमाज़ पढ़णु, ज़कात ॾियणु, हज करणु जंहिंखे ताक़त आहे, रोज़ा रखणु, नेक अमल करणु, इहो सभु कुझु सब्र आहे। त इहो सब्र करणु, इहे उहे बाना आहिनि जेके हराम खे छॾे ॾियनि था, जेके गुनाहनि खे तर्क करे छॾीनि था, ऐं जेके अल्लाह ताला जी फ़रमान बरदारीअ में हर वक़्तु चेल सां उहे संदरो ॿधियो वेठा आहिनि। त छो न उहे क़यामत जे ॾींहुं हिसाब खां अॻु में ई जन्नत में हलिया वञनि। जेके गुनाहनि जे वेझो ई नथा वञनि, अल्लाह ताला जी फ़रमान बरदारी में जेके हर वक़्तु कमर बस्ता आहिनि, भले त उहे हिसाब खां अॻु में ई जन्नत में दाख़िल थी वञनि। ऐं टियों हिकिड़ो क़िस्म वरी सब्र वारनि जो, उहा वरी अल्लाह ताला जे हिननि नेकनि बाननि में अञा हिकिड़ी इज़त वारी जमायत आहे। इहा उहा आहे जंहिंजे मथां वॾा सदमा अचनि, मुसीबतूं तकलीफ़ूं अचनि, केतिरा बि उन्हनि जे मथां ज़माने जे गर्दिशुनि जा घाव अचनि, पर उहा जमायत अल्लाह जी रज़ा ख़ातिर हमेशह सब्र में रहंदी आहे। अल्लाह तबारक व तआला इन्हनि सभिनी मुसीबतुनि जे वक़्तु, कंहिं तकलीफ़ जे वक़्तु रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, ऐ ईमान वारो, या अय्युहल्लज़ीना आमनू इस्ताईनू बिस्सब्रि वस्सलाह, सब्र ऐं निमाज़ खां मदद वठो। जॾहिं बि अल्लाह पनाह ॾे, कंहिंजे मथां का तकलीफ़ अची वञे, मुसीबत अची वञे, त रब करीम फरमायो त सब्र खां मदद वठो। सब्र जो मतिलबु आहे त अल्लाह जी रज़ा जे लाइ ख़ामोशी इख़्तियार करणु, या अल्लाह तबारक व तआला जे उन फ़रमान ते राज़ी रही करे ख़ामोश रहणु, इहो सब्र आहे। मुसीबतुनि जे वक़्तु सब्र करणु। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आॾो जॾहिं बि को मामिलो ईंदो हुयो, हदीस मुबारका में आहे त जॾहिं बि नबी करीम जे साम्हूं का तकलीफ़, का
को मामिलो थींदो हुयो त पाण करीम फ़ौरन निमाज़ में बीही रहंदा हुया। त इहा ई जाइ आहे जॾहिं बानू दुनिया खे वेसारे करे अल्लाह तबारक व तआला जे इंतिहाई वेझो थी वञे। निमाज़ मोमिननि जो मेराज आहे। रब करीम जे हुज़ूर में बानू निमाज़ में बसि निमाज़ जोटण जी देरि आहे। वज़ू करे निमाज़ शुरू करे बानू अल्लाह ताला जी बारगाह में बिल्कुलु वेझो पहुची वियो। उनखां पोइ दुनिया जा जेके ई दुनिया जूं शिदतूं मुसीबतूं तकलीफ़ूं आहिनि उहे छा कंदियूं। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती इहो अर्ज़ पे कयमि त हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे समूरे अहल खे करबला जे मैदान में समूरे अहल खे आख़िरी वक़्त ताईं बि क़ुरान करीम जी तालीम जी ॻाल्हि कंदा रहिया उन पंहिंजे अहल सां ऐं निमाज़ जी उन्हनि खे तलक़ीन कंदा रहिया। हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जे मथां यज़ीदी हुकूमत में ज़ुल्मनि जा पहाड़ किराया विया आहिनि रसूलुल्लाह जे अहल मथां, पर इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु अल्लाह तबारक व तआला जी रज़ा ख़ातिर ऐं इस्लाम जी सरबुलंदीअ जे लाइ हमेशह सब्र कंदो ई रहियो ऐं घर वारनि खे बि सब्र जी तलक़ीन फ़रमाईंदो रहियो। ही उहो अहल आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। अर्ज़ कयमि पे सैयदना अलीउल मुर्तज़ा जो फ़र्ज़ंद हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाह वजहुल करीम ऐं सय्यदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा जो इहो रिश्तो, इहो घराणो केॾो न मुक़द्दस घराणो आहे। इहो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल अमरनी अन उज़व्विज फ़ातिमत मिन अलीयिन रज़ी अल्लाह तआला अन्हु। पाण करीमन फरमायो त रब करीम मूंखे हुकुम फरमायो त मां सय्यदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा जो रिश्तो सुहिणे अलीउल मुर्तज़ा सां कयां। इहो रिश्तो अल्लाह सुब्हानहु व तआला जी ज़ात बाबरकात कयो आहे। इहो फ़ैसिलो रब करीम जे तरफ़ां हुयो जो इन मां उहे गुलाब जा गुल पैदा थियणा हुया। हज़रत इमाम हसन सुणू ऐं इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला अन्हुमा। सय्यदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इंतिहाई लाडली प्यारी न्याणी आहे। कॾहिं बि उन जी का तकलीफ़ को ॾुख उहो मुस्तफ़ा करीम खां बर्दाश्त कोन थींदो हुयो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो फ़ातिमतु बिदअतु मिन्नी मन अग़दबहा अग़दबनी। फ़ातिमा सय्यदा रज़ी अल्लाह तआला अन्हा इहा मूं मुस्तफ़ा करीम जे जिगर जो टुकड़ो आहे। जंहिं उनखे नाराज़ कयो उन मूं मुस्तफ़ा करीम खे नाराज़ कयो। त सय्यदा ख़ातून जन्नत मुस्तफ़ा करीम जी छो त उहा सभिनी खां नंढड़ी हुई। ॿियूं भेनरूं जेके आहिनि से उहे वॾियूं हुयूं ऐं अॻ में विसाल बि करे वयूं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां आख़िर में वेझी ऐं हिक ई न्याणी इहा जॾहिं शहज़ादा विसाल करे विया हुजनि, न्याणियूं ॿियूं विसाल करे वयूं हुजनि त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहा एतिरी प्यारी हुई। ऐं सय्यदना अलीउल मुर्तज़ा जी ज़ौजियत में सुहिणे अलीउल मुर्तज़ा जो मक़ाम मर्तबो पंहिंजी जाइ ते आहे। पाण करीमन खे एतिरी प्यारी न्याणी इहा जेका मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में विसाल खां बाद में हमेशह पाण करीमन जे इन सोज़ ऐं फ़िराक़ में हमेशह ग़मज़दा रही। पाण करीमन खां बाद में 6 महीननि खां बाद में ई सय्यदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा जो विसाल थी वियो। तक़रीबन 28 सालनि जी उमिरि में सय्यदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा विसाल फ़रमायो। ऐं पर्दे जी क़ुरान करीम जी तिलावत अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जो ज़िक्र फ़िक्र मुस्तफ़ा करीम जी सुहबत में जेको सय्यदा ख़ातून जन्नत जेका तालीम हासिल कई उहा एतिरी त उन जे मथां असरअंदाज़ हुई।
जो जॾहिं विसाल थियण वारो हुयो, उहे आख़िरी ॾींहंनि में सय्यदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा हज़रत बीबी अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे फ़रमायो त अहिड़ो को तरीक़ो करे हिकिड़ी खट तयारु करे मूंखे ॾेखारियो त जीअं पर्दे में कंहिं औरत जो जनाज़ो कीअं थो खणी सघिजे। उहा खट तयारु कई वई जंहिंजे मथां उहे काठियुनि जूं जेके आहिनि से गोलाईअ वारियूं उहे काठियूं ठाहे करे जीअं पर्दे में रहे, औरत जे कंहिं कद बुत जी ख़बर न पवे। उहा सय्यदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा खे खट ॾेखारी वई ऐं पाण उनखे पसंदि फ़रमायूं त इहा ठीकु आहे। इन जे बावजूद बि सय्यदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जो इसरार हुयो त हयातीअ में त कंहिं बि गैर जे साम्हूं सय्यदा ख़ातून जन्नत कान आई आहे, पर विसाल खां बाद में जेकॾहिं जनाज़ो मुबारक खणिजे त तॾहिं बि कंहिं गैर जी क़द ते बि नज़र न पवे। इहा हिन उम्मत जे न्याणियुनि जे लाइ इहो सय्यदा ख़ातून जन्नत जी ज़िंदगी मुबारक जो सबक़ु आहे। असां वटि माहौल ॾाढो अजीब ग़रीब थी करे असां दुनिया जे मकरनि फ़िरेबनि में अची करे मुस्लमान उहे पंहिंजा सबक़ विसारे वेठा आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदा ख़ातून जन्नत जो रिश्तो कयो सय्यदना अली मुर्तज़ा सां ऐं ॾाज में पाण करीबन मुख़्तसिर का शइ, हिकिड़ो विहाणो आहे, बिस्तरो आहे जंहिंमें खजीअ जो खाबर हुयो ऐं हिकिड़ी चकी आहे जंड। सय्यदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जे ॾाज में पाण करीबन इहे शयूं ॾिनियूं आहिनि। को मिटीअ जो को ठहियल को प्यालो आहे, सिर्फ़ु इहो मुख़्तसिर ॾाज हुयो। असां वटि हालत अॼुकल्ह अजीब ग़रीब आहे। ताज़ो कंहिं माण्हू मूंसां ॻाल्हि कई, उन जे पुट जी शादीअ जे मुतालिक़ जो ॻाल्हि कयमि त उन ॻाल्हि कई त हाणे सोचां पियो पुट जी शादी कयां, पर उन जे लाइ उन मूंखे ॿुधायो काथो लॻाए करे ॿुधाई त 20 लख हुजनि त मां पंहिंजे पुट जी शादी कयां। अल्लाह जी पनाह, असां केॾो न हिन खे निकाह जे मामले खे ॾुखियो बनाए छॾियो आहे ऐं ज़ाहिर आहे जेतिरो निकाह जो मामिलो हीअ उम्मत ॾुखियो कंदी वेंदी, रब करीम शल पनाह में रखे, ज़िना जा बदकारीअ जा रस्ता एतिरा आसान थींदा वेंदा। ऐं इहो ॾिसूं पिया, हालतूं इहे आहिनि। न्याणियूं वेठियूं आहिनि, केतिरियूं ई न्याणियूं वेठियूं आहिनि जिन खे वालदेन पंहिंजे घर न मोकिले सघिया आहिनि। केतिरा ई जवान मर्द वॾी उमिरि वारा वेठा आहिनि जिन खे शादीअ जी सहूलियत मुयसरु कान्हे का। इहे मामला असां अहिड़ा ॾुखिया बनाए छॾिया आहिनि। जेकॾहिं ॾिसो त कंहिं क़बीले में कंहिं हिकिड़े ॻोठ में हिकिड़ो माण्हू जेको आहे सो चङी भली शादी करे थो, जेको 20 लख रुपया ख़र्च करे, त उते ॿुधायो त पाड़े वारो जेको ॿियो आहे को ग़रीब मिसकीन, उहो छा करे? घटि में घटि हिकिड़े जेकॾहिं पंहिंजी न्याणीअ खे कुझु ॾिनो आहे, 5-7 लखनि जो सामान ॾिनो आहे, त ॿियो छा करे? उहो ज़रूरु एतिरो कंदो त घटि में घटि 2-3 लख एसि ताईं त कोशिशि करे, उन में उनखे साल लॻनि केतिरा कमाईंदे, अलाह ॼाणे छा थिए। त इहे शादीअ जा मामला ॾुखिया करण सां बुरायूं जनम वठनि थियूं। रब करीम शल पनाह में रखे। मुख़्तसिर ॾाज ॾेई करे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सय्यदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा जो निकाह करायो सय्यदना अली मुर्तज़ा सां। पर हिकिड़ी सुहिणी ॻाल्हि तव्हांखे करे छॾियां, पाण करीमन हज़रत अली मुर्तज़ा करमल्लाहु वजहुल करीम खे फ़रमायो त ए अली मुर्तज़ा, तुंहिंजे निकाह जो बंदोबस्तु आहे, हक़ महर जे लाइ तो वटि छा आहे? अर्ज़ु कयईं त या रसूल अल्लाह, ॿियो त कुझु कोन्हे, को हिकिड़ो घोड़ो आहे ऐं हिकिड़ी ज़िरह आहे जेका बदर जे मैदान मां माले गनीमत जे तौर ते मिली हुई। पाण करीमन फ़रमायो त घोड़ो त रखणो आहे जेको जहाद में कमु ईंदो। सुभान अल्लाह, इस्लाम जी ख़िदमत जे लाइ घोड़ो इहो कमु ईंदो। बाक़ी ज़िरह जेका आहे इनखे विकिणी करे कुझु रक़म खणी आहे त सय्यदा ख़ातून जन्नत जे उन हक़ महर जे लाइ तो वटि मिल्कियत हुजे। सुहिणो अली मुर्तज़ा उहा ज़िरह खणी करे निकितो, साम्हूं सुहिणो हज़रत उस्मान गनी मिली वियो। सय्यदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु पुछो, ॾिठो हज़रत
अली मुर्तज़ा खे हथ में ज़िरह, सुणा केॾांहुं था वञो? फरमाई त ज़िरह विकिणण नथो वञा, ख़ातून जन्नत सां निकाह थी रहियो आहे। सुणे उस्मान गनी फरमायो त केतिरे जी आहे? ॿुधाई त 480 दीनार या दिरहम, एतिरी रक़म जी हीअ ज़िरह आहे। फरमाई त तरसो। सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु वियो ऐं एतिरी रक़म उहा आणे करे ॾिनई। चई त हीअ वठो, ज़िरह मूंखे ॾियो। उहा ख़रीद कई सैयदना उस्मान गनी, सौदो थी वियो, सभु ॻाल्हि थी वई, रक़म बि मिली वई, हुनखे पंहिंजो एवज़ बि मिली वियो। हाणे सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो त ए अली मुर्तज़ा, पंहिंजो वापार त पूरो थी वियो, हाणे महिरबानी कयो, हीअ ज़िरह जेका आहे सा मुंहिंजे तरफ़ां तुहफ़ो क़बूल कयो। केॾो ज़ुल्म कंदा आहिनि उहे माण्हू जेके हिन जे दरमियान झेड़नि, फितननि, फ़सादनि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। अल्लाह करीम शल हिदायत नसीब फरमाए। हीअ मुहबत जी हद आहे, ख़िदमत जी हद आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहले बैत अतहार सां मुहब्बत, सहाबा किराम जी पाण में मुहब्बत, उल्फत, जेके रसूलुल्लाह वटि सिखनि सम्झनि था, ॿुधायो त सही उन्हनि जे दिलि में का मुनाफ़रत कीअं थी सघे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वटां जिन सबक़ हासिल कया, क़ुरान करीम में अल्लाह ताला उन्हनि जी ॻाल्हि वाज़े फरमाए छॾी, वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम। जेके मुस्तफ़ा करीम सां गॾु आहिनि, राति ॾींहं जेके गॾु आहिनि, इहे काफ़रनि जे मथां ॾाढा सख़्त आहिनि, पर पाण में हिक ॿिए जे मथां इंतिहाई महिरबान आहिनि। क़ुरान करीम जे फ़ैसिले खां पोइ बि जेकॾहिं कंहिंजो मथो को फिरे त उहो पाण ॼाणे। अल्लाह तबारक व तआला शल असांखे सही वाट सहाबे किराम ऐं अहले बैत अतहार जे मुहब्बत, इज़्ज़त ऐं एहतराम वारी नसीब फरमाए। आमीन बिजाहिन नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।